इते के एक ॿी अहम ख़बर खां आगाह कई पिया। सिंध हाई कोर्ट में 15 खां वधीक गुम थियलनि जे वारसनि जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां गुम थियलनि जे केसनि जे जांच ऑफिसरनि जी बदिलियुनि ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। IG सिंध जांच ऑफिसरनि जूं गैर ज़रूरी बदिलियूं न करे जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो जो इहो चवणु हुयो। अदालत तरफ़ां IG सिंध जे घरू खाते ऐं ॿियनि खां 15 डिसंबर ते जवाब तलब कयो आहे। सिंध हाई कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत खां बि जवाब तलब करे वरितो आहे। अहम ख़बर मां ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट में 15 खां वधीक गुम थियलनि जे वारसनि जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां गुम थियलनि जे केसनि जे जांच ऑफिसरनि जी बदिलियुनि ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। IG सिंध जांच ऑफिसरनि जूं गैर ज़रूरी बदिलियूं न करे जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो जो ई चवणो, जॾहिं त अदालत तरफ़ां IG सिंध ऐं सिंध जे घरू खाते ऐं ॿियनि खां 15 डिसंबर ते जवाब तलब कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत खां बि जवाब तलब करे वरितो आहे।